अस्सलामुअलैकुम। मामन सिटिंग मिठवर बाबा हाला शहादती भिटाई जन जा बैट हिक अखर टे बैटबाज़ी पार्ट नंबर 15 मुरतब मामन सिटिंग मिठवर बाबा हाला। इलाही इनायत से नवाजी निमाणा अंधा करी अग में कोठाई काणा उडन आजन के परूड़ाई पाणा कोठीन से कुर्बसी जेटो दर विकाणा आगे कया अगहे निसोरोई नूर ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून सचन कोने सूर मौला महमूर अंग अज़ल में उनजो वेज में विजाई डबरा कदा कोन फर्क मूंखे थिया मरक सिपेरिया जा धकड़ा उभर चंदा पस फिरी तो ओॾा मूं दूर सजण सतावीह में चोटा भरे कपूर फिरी आउन पुजड़ी बाबल ॾे नबूर जंहिंते चढ़े आसूर तंहिंजे सजण सहटिया हाणे बढम वण जाए मानम मुखड़ियूं चरे कुंडा टूरो करो लिकियो लाणी खाए इन मये संडी माए मूंखे ॻाल्हड़ी ॻोढ़ा कया अॼु पुणो उञाई चोॾीअ मां चंड जे मूं घर मूं पिरी जे अचण जी वाई मूं घर वाढाई पई खाम खरनि में मोखी चोखी नठे असुल ऊची ज़ात वटियूं ॾेई वाट मटारा जंहिं मारिया उञा खूरे माग मट कुटका कट घणा लाहे विहम लाग मोखी मटारनि जा ओ काबील अखियुनि में टोखे टिखा तीर साजन उॾई से गसे फटियई घणा फ़क़ीर ॿियो ममार जो मीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो थियो वखर विहाई लूण उठो रंग खटूरी घुरे भुंगो तुंहिंजो भरती जिम ॻाल्हाई कूड़ जिम विञाई मूर खटियो तुंहिंजो टोरसियो विसाणू सोवा जंहिं भरे डिॼनि नाखुआ पेई कड़कननि में अजाणू ओड़ा अचोरण तड़ाट साम्हूं ॾी सठर थियो वटी न्यई कीन विलनसी कंबे भरकार सा कीअं हले टोसे जा भॻी खां भुटार जीअण जाल न पई सुण जे संभार जिम विसारी वेतरा भिटिन जी भुलार भिटिन जी भुलकार रूए राणी जंहिं नाहे को सोढो सवाई लुंडाणू लटी विचे लाली तंहिं कान्हे ॿी वाई थियो मिड़ोई मेंढरो लंडूणा लटी विचे लाली तंहिं लाई रोए राणे जीअं नाहे को सोढो सवाई लंडूणिया लटी विचे लाली तंहिं लाई कान्हे ॿी वाई थियो मिड़ोई मेंढरो वठियो वञे जो राह कंढव फेर जो कॾहिं अॼु की तुंहिंजे सबानी धरींदई धूड़ में
मूमल खे मेंदरो वञा मूमल खे मेंदरो जा जा मंझे नसीब मूंखे मूं हबीब टनो तैनू ईट जो वियो सिज वरन तां रसन ॾेई रग मूं जिन्ही से संग सो पोयारो केच वियो